प्यारे दादाजी, प्यारी 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 संगत, दादा श्याम। अॼु जीअं मूं सोचो पे त प्यारनि मुंबई जे प्यारनि खे गॾजंदासीं त मूं चयो त छा इन जे अॻियां जेकर मां रखां। मूं चयो जे असीं सभु रुगो वेही ही हिकु शब्द दादा 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 उचारियूं त असांजे रूहनि खे कहिड़ी न राहत ईंदी, असांजे मननि खे केतिरी न शांती ईंदी ऐं असांजे शरीर खे केतिरी न शक्ति ईंदी। असां सभिनी जी इहा ई घुर्ज आहे न, असांजे रूह खे राहत खपे, असांजे मन खे शांती खपे ऐं असांजे शरीर खे शक्ति खपे। अचो त 2 मिंट सभई अखियूं पूरियूं, सभु कुझु विसारियूं, सिर्फ़ु 2 मिंटनि लाइ प्यारे दादा जो ध्यानु धरियूं ऐं पंहिंजे दिलियुनि जे अंदरि सिक सां, श्रद्धा सां इहो मिठो नाम दिलि जे अंदरि उचारियूं। 2 मिंटनि लाइ असीं अखियूं पूरींदासीं। दादा श्याम, मां तव्हांखे पंहिंजो शख़्सी आज़मूदो ॿुधायां थी। जॾहिं बि तव्हीं पाण खे अकेला महसूसु कयो, whenever you feel lonely, weak, insecure, whenever तव्हांजा मन wander कनि, whenever you feel your minds are restless, whenever you feel your soul is thirsty, just close your eyes for 2 minutes, wherever you may be. Just close your eyes for 2 minutes and recite any name that is dear to you. I personally just say Dada, beloved Dada, Dada, beloved Dada, and believe me, you will see miracles happen in your daily life. अवां सभिनी श्री कृष्ण जे बारे में त ॿुधो आहे। श्री कृष्ण जूं लीलाऊं हर हिक खे छिकींदियूं आहिनि। हिकु दफ़े श्री कृष्ण सैर ते निकितो, रटन ते निकितो, हलंदो हलियो, अकेलो हो। हूअं त केतिरा ई दफ़ा गोप गोपियूं, गायूं, ग्वाल श्री कृष्ण सां हूंदा आहिनि, पर हिन भेरे श्री कृष्ण अकेलो ई अकेलो हलंदो हलियो नेठ अची हिकु नंढी ढंढ वटि पहुचे थो ऐं चवे थो, छो न मां हिन वण जे हेठां, हिन रबरीक आस्थान ते छो न थोरी आसाइश वठां। श्री कृष्ण वेहे थो वण जे हेठां ऐं श्री कृष्ण सां हिकु शइ त हमेशह हूंदी हुई, कहिड़ी शइ? मुरली। त उहो मुरली कढे थो ऐं वञे पियो तार छिकींदो मुरली जी, अनेक सुर, मधुर सुर पियो छिके। उते वेझो ई हिकु वॾो महिलात हो जंहिंमें हिकु राणी रहियल हुई। उहा राणी ही श्री कृष्ण जो आवाज़, मुरलीअ जो आवाज़ ॿुधी डोरंदी अची श्री कृष्ण जे पासे खां वेहे थी ऐं जॾहिं श्री कृष्ण पंहिंजी मुरली वॼाए पूरी थो करे त हीअ राणी श्री कृष्ण जे चरणनि में किरी पवे थी ऐं सननि चरणनि में हिकु ई वेनती रखे थी त हे गिरधर गोपाल, दया कर,
हे दीनानाथ तूं मुंहिंजे घर सिर्फ़ु 2 मिंटनि लाइ हल, सिर्फ़ु 2 मिंटनि लाइ। श्री कृष्ण हिन राणी जी न्यूरत ॾिसे थो, संदसि सचाई, संदसि दिलि जी सफ़ाई ॾिसे थो, संदसि ऊनी प्यास ॾिसे थो ऐं चवे थो ठीकु आहे मां तुंहिंजे घर हलां थो। हीअ राणी त ख़ुशीअ में न पई मापे, श्री कृष्ण खे पंहिंजे घर वठी वञे थी, खेसि वॾे में वॾे कोठीअ में विहारे थी। पर ओचितो ई ओचितो श्री कृष्ण ॾिसे थो त हीअ राणी ख़ुशि कान्हे। त श्री कृष्ण हिन राणी खे चवे थो त तोखे दिलि ते को ॿार आहे छा? श्री कृष्ण जो ही सुवालु पुछणु ऐं हीअ राणी बसि ज़ारो ज़ार रोअणु शुरू थी करे, पई रोए। श्री कृष्ण चवेसि थो ॿुधाए जे मां तुंहिंजी का बि सहायता करे सघां, का बि मदद करे सघां, तूं महिरबानी करे मूंखे ॿुधाए। तॾहिं हीअ राणी श्री कृष्ण खे चवे थी त असां प्रार्थनाऊं करे सालनि खां पोइ असांखे हिकु सिकी नथो ॿारु ॼाओ, बेहद ख़ुशि थियासीं, पर जन्म खां वठी हू ॿारु अंधो आहे। हू पंहिंजूं अखियूं अॼु ॾींहं ताईं हुन पंहिंजूं अखियूं कीन खोलियूं आहिनि ऐं हींअर असीं ॿई राजा ऐं मां वॾा पिया थियूं। असांखे हिकु ई चिंता आहे त ही राजभाॻ हाणे केरु संभालींदो। श्री कृष्ण तुंहिंजे हथ में सभु कुझु आहे, तूं अची असां ते तूं आसीस कर। श्री कृष्ण चवेसि थो मूंखे तूं हुन ॿार जे कमरे में वठी हल। श्री कृष्ण हुन ॿार जे कमरे में हलनि था ऐं छा था कनि, सिर्फ़ु हुन ॿार जे अखियुनि में पिया निहारी। जीअं पिया निहारीनि हू ॿारु अलाए कहिड़ी दृष्टि हुनजे अंदरि पई पए, आहिस्ते आहिस्ते हू ॿारु पंहिंजूं अखियूं खोले थो ऐं श्री कृष्ण जे चरणनि में किरी पवे थो। प्यारी संगत, असांजो प्यारो दादा बि जॾहिं प्यारे दादा जो जनमु थिए थो, असांजो गुरुदेव साधू वासवानी महिल परे हो, पर जॾहिं हुनखे ख़बर पवे थी त प्यारो दादा उन जो जनमु थियो आहे, सभु कुझु छॾे प्यारो दादा सिधो भाभी जे घर वञनि था ऐं छा था अची कनि, रुगो अची बालिक ॾे निहारीनि था, पिया निहारीनि ऐं उन निहार में छा हो जो right from his very birth beloved Dada captured his heart। चवंदा आहिनि गुरु त पंहिंजे शिष्य खे जन्मनि खां सुञाणंदो आहे, त प्यारा दादा सिधो उन जे बर्थ ते अची पहुता ऐं पंहिंजी महिर नज़र प्यारे दादा ते धरियाऊं ऐं उन ॾींहं खां वठी उहो अटूट नातो हिननि ॿिन्ही जे विच में जुड़ी वियो जो कॾहिं बि न टुटण वारो आहे। प्यारे दादा हर का ऑपॉर्चुनिटी ॻोल्ही नंढे हूंदे खां त कीअं मां पंहिंजे गुरुदेव जे संग में रहां, कीअं संदन हिकु अखर न रुगो ॿुधां पर चङी तरह सम्झां ऐं उन खां वधीक उनखे पंहिंजे जीवन में हंडायां। इन करे प्यारे दादा जी हिकु एक्शन it only reflected the message of his master। जेसि ताईं वो सभागो ॾींहुं आयो जॾहिं प्यारे दादा जशन खे चयो त हाणे तूं वञ दुनिया में, ॻोठ में, शहर में, घर में, दिलियुनि में तूं वञी उहा साॻी जोत जॻाए। ऐं उहा जोत प्यारो दादा हिते बॉम्बे में खणी आया, जंहिंजो कुलाबा सेंटर फ़क़ति हिकु ॾीओ आहे, जंहिं ॾीए जी जोत जे हेठां असीं सभु अॼु कठा थिया आहियूं। अचो त हिन ॾीए जे जेका जोत आहे उनखे जॻाईंदा रहूं। प्यारे दादा जो सिखियाऊं जेके बि आहिनि उन्हनि खे पहिरीं मां पंहिंजे हयातीअ में, पंहिंजे जीवन में उन्हनि जी शायदी ॾियां। प्यारे दादा जो नातो मूं सां बि नंढे हूंदे खां हो, छो त मूंखे बि सौभाग्य हो त मां उन ई घर में हुअसि। मूंखे प्यारा दादा नंढे हूंदे खां वठी हिकु ई सिखिया ॾींदा हुआ त प्यारी कृष्ण
तूं पंहिंजे संग जी संभाल कर। इन करे सत्संग खे तूं असुल न विसार। घटि में घटि ॾींहं में हिकु दफ़ो तूं सत्संग ज़रूरु 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 अटेंड कर। मां नथी सम्झां त उन एज में मूं इन ॻाल्हि जो इम्पोर्टेंस सम्झी, उहा एज मूं विञाई केतिरनि ॿियनि ॻाल्हियुनि में, पर अॼु मां महसूसु करे रही आहियां त सत्संग में जेके असीं घड़ियूं गुज़ारियूं था उहे केतिरियूं न मूल्यवान आहिनि। प्यारे दादा मूंखे पंहिंजे जीवन मां हिकु नंढो आज़मूदो ॿुधायो। चयईं त जॾहिं मां कॉलेज में हुअसि, मुंहिंजी भाभी मूंखे चयो त तूं अॼु जीअं कॉलेज में वञी त ज़रूरु रस्ते ते मुंहिंजे लाइ कोयला वठिजांइ। टिनि ॾींहंनि में गैस कान हूंदी हुई, कोयलनि ते खाधा रधवा हुआ। त प्यारो दादा त आज्ञावान ॿार हो, कॉलेज में वियो पे, अच्छा कपिड़ा बिल्कुलु साफ़ अच्छा कपिड़ा प्यारे दादा खे पियल हुआ, पर तॾहिं बि कोयले जी दुकान ते वञनि था ऐं कोयले वारे खे चवनि था त मां थोरो परियां थो बीहां छो त मूंखे कॉलेज में वञिणो आहे, तूं तोरे करे चङी तरह सां मूंखे हिकु सॼी गुण कोयलनि जी तूं भरे ॾे ऐं पंहिंजे माण्हूअ जे हथां तूं घर मुंहिंजे पहुचाए त पोइ मां कॉलेज वञां। प्यारो दादा चए थो त मूं हर का कोशिशि कई त मूं ते कोयले जी डस्ट जेका आहे उहा न पए, छो त मूंखे कॉलेज में वञिणो आहे। चिटनि वारनि कपिड़नि सां मां कॉलेज में त न वञी सघंदुसि। प्यारे दादा चयो मूं पाण खे एतिरो बचाइण जी कोशिशि कई, पोइ जॾहिं ॻूण भरिजी वई त जेको मज़ूर हो उहो वीचारो एॾो कमज़ोर हो त मुंहिंजी दिलि न रही त उहो मज़ूर अकेलो या ॻूण खणे। त मूं उहो बि हर का कोशिशि कई त जेतिरो मां उन मज़ूर खां ॻूण खां परियां बीहां, मूं उहा ॻूण हिन मज़ूर खे खणण में मदद कई। पर जॾहिं मां कॉलेज पहुतुसि, हर हिकु ॼणे मूंखे चयो, छा तूं कोयलनि जे दुकान तां थी आयो आहीं छा? त दादा चयो जेतिरो बि असीं कंदासीं, केतिरो बि असीं चऊं था त असीं दुनिया में संभाले हलंदासीं, असीं स्ट्रॉन्ग आहियूं, दुनिया जा दुनिया जूं ॻाल्हियूं असां ते असरु करे कोन सघंदियूं, पर केतिरी बि कोशिशि कंदासीं, दुनिया माया बेहद परबल आहे ऐं सत्संग ई आहे जो असांजी ओट आहे, जो असांजो आसरो आहे, जो असांजी रिख्या करे थो। प्यारा दादा असांखे चवंदा हुआ त नंढनि नंढनि ॿारनि खे ख़ासि करे अमी ज़रूरु सत्संग में वठी अचो। जेसिताईं ॿारनि जी उमिरि 5 साल आहे, 7 साल आहे, हू अव्हांजो चयो मञंदा। हिकु दफ़ो वॾा थिया, जेको बि तई हुननि खे चवंदा उन्हनि जो शायदि हू ऑपोज़िट कंदा, पर उहो त असुली न कंदा। ऐं दादा चवंदा हुआ त ॿार when they are born, हू पहिरीं छा चवंदा आहिनि, उहा उन्हनि खे कहिड़ी यादगिरी हूंदी आहे पंहिंजे निज घर जी, छो त उहो निज घर असां सभिनि जो सचो घर आहे। हिन घर में त असीं आया आहियूं थोरे वक़्त वास्ते, पर हू निज घर असांजो सचो घर आहे, उहो असांजो असलूकी घर आहे। इन करे असीं ॿारनि खे इहो ज़रूरु सेखारियूं त प्रभु असांजे वेझे में वेझो आहे। केतिरा सम्झंदा आहिनि त प्रभु असांखां बेहद परे आहे। नंढनि ॿारनि खां प्यारो दादा पुछंदो हो त प्रभु किथे आहे, त ॿार मथे आसमान ॾांहुं निहारे चवंदा हुआ त प्रभु आसमान में आहे। पर प्यारो दादा खे चवंदो हो न, प्यारो प्रभु असां मां हिकु हिकु जे दिलि जे अंदरि आहे, रुगो असांखे अखियूं पूरे पंहिंजे दिलि जे अंदरि वञिणो आहे। प्रभु असांजे बेहद नज़दीक आहे। तॾहिं प्यारे दादा वरी असांखे पंहिंजे ज़िंदगी मां हिकु नंढो आज़मूदो ॿुधायो। चयईं हिकु दफ़े मुंहिंजे मित्र मूंखे चयो त तूं थोरा ॾींहं मुंहिंजे घर में अची हॉलीडे वठि। हुनजो घर कराची खां थोरो परे हो, त प्यारे दादा खे ट्रेन खणणी पई। त मित्र चयसि त तूं मूंखे ट्रेन जो टाइम मोकिलिजांइ, मां ज़रूरु तोखे अची स्टेशन ते वठंदुसि ऐं पोइ तूं मुंहिंजे घर में थोरा ॾींहं अची आराम वठिजांइ। प्यारा दादा ॿार हुआ, तमामु एक्साइटेड हुआ, ट्रेन में चढ़नि था। ईअं थिए थो त उन ॾींहुं ट्रेन प्लेटफॉर्म ते शेड्यूल टाइम खां अॻु थी पहुचे।
त प्यारे दादा जो मित्र प्यारे दादा खे वठणी अञा कोन पहुतो हो। प्यारे दादा चयो, मुंहिंजे मित्र चयो आहे मुंहिंजो घर तमामु वेझो आहे त मां छो न टैक्सी करे पंहिंजे मित्र खे वञी सरप्राइज़ कयां, त मां त तुंहिंजे घर पहिरीं पहुची वियुसि। त प्यारो दादा वञे थो ऐं टैक्सी करे थो ऐं टैक्सी वारे खे पंहिंजे खीसे मां एड्रेस थो कढी ॾे। चवेसि थो महिरबानी करे मूंखे तूं हिन घर में पहुचाए। हू टैक्सी वारो प्यारे दादा जो इनोसेंट नमूनो ॾिसी हू सम्झी वञे थो त हीउ हिकु नओं माण्हू आहे हिन शहर में, त इन जो फ़ाइदो वठी प्यारे दादा खे पूरो कलाकु सॼो शहर घुमाए थो ऐं कलाक खां पोइ प्यारे दादा खे उन घर ते वञी पहुचाए थो। तेसि ताईं प्यारे दादा जो दोस्त, उन जा माता पिता उहे अचु वञु पिया कनि, वरी पंहिंजे घर मां ॿाहिरि पिया अचनि पिया न्यारी त असांजो दोस्त वीचारो नए शहर में आयो आहे, किथे गुम थी वियो हूंदो। प्यारो दादा लथो, संदसि मुंहं ते त हमेशह वांगुरु मुश्क ई हुई। प्यारे दादा पंहिंजे दोस्त खे चयो, तो मूंखे चयो त घर स्टेशन खां एतिरो वेझो आहे, पर ही टैक्सी ड्राइवर त मूंखे पूरो कलाकु घुमाए पोइ तुंहिंजे घर वठी आयो आहे। त हिन जे दोस्त प्यारे दादा खे चयो, तूं अचु, ऐं दरीअ मां प्यारे दादा खे ॾेखारियईं ऐं दादा ॾिठो त स्टेशन बिल्कुलु साम्हूं हुई। तॾहिं प्यारे दादा चयो त असीं बि हिते अचूं था, पर माया असांखे एॾो गुमराह थी करे त जेको असांजो सचो घर आहे उहो घर असीं सम्झूं था त बिल्कुलु परे आहे। प्रभु जेको असांजे वेझे में वेझो आहे असीं सम्झूं पिया त असांखां बिल्कुलु परे आहे। इन करे का बि तकलीफ़ थिए थी, को बि कष्ट अचे थो, पहिरीं असीं पंहिंजनि मिटनि माइटनि वटि डोरूं था, पहिरीं पंहिंजनि दोस्तनि वटि डोरूं था, पोइ पछाड़ीअ में जॾहिं ॾिसूं था त किथां बि असांखे आसरो अझो नथो मिले, पोइ असीं प्रभुअ वटि वञूं था। प्यारे दादा असांखे हिकु ई वेनती कई त अमीं प्यारे प्रभुअ सां नातो जोड़ियो। असां मां केतिरा असां प्रभुअ सां नातो जोड़ियो था, पर उहो कनेक्शन असीं मेंटेन नथा कयूं। असीं पंहिंजनि ॿारनि सां, पंहिंजे फ्रेंड्स सां, जिन सां असांजो नातो आहे, कीअं असीं उन्हनि खे हर का ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं, हर कलाक ॿी कलाके मैसेज पिया मोकिलींदा आहियूं त हीउ किथे आयो, उन्हनि वटां न का ख़बर ईंदी आहे, वरी ॿियो मैसेज मोकिलींदा आहियूं त हीउ किथे आयो। प्यारा दादा चवंदा हुआ, तीअं तव्हीं हर कलाक जस्ट 1 मिंट बचाए प्यारे प्रभुअ खे नंढियूं प्रार्थनाऊं कयो, नंढा मैसेजिस मोकिलियो, ऐं तव्हीं ॾिसंदा त तव्हांजी ज़िंदगी में अजीब उमंग, अजीब उत्साह, अजीब शांति प्रकाश थींदी। अचो त अॼु असीं सभई गॾिजी ही नंढिड़ो ॾींहरो अॼु असीं सभु ॿारियूं त असीं रोज़ु सुबुह जो 15 मिंट सांत में वेंदासीं, सुम्हण खां अॻु में राति जो रोज़ु 15 मिंट प्यारे दादा जे सदके सांत में वेंदासीं, ऐं ॾींहं जो जेतिरा दफ़ा असीं पंहिंजे प्यारे प्रभुअ सां उहो कनेक्शन जोड़े सघंदासीं, जेका ऑपॉर्चुनिटी मिलंदी उहो कनेक्शन असीं ज़रूरु जोड़ींदासीं। अहिड़ी आसीस मां अव्हां सभिनि खां पिना थी, ऐं अव्हां सभिनि जी तमामु शुक्रगुज़ार असीं सभु आहियूं जो तव्हीं हिन कोलाबा सेंटर खे हिम्मत सां, पंहिंजे भक्ति सां, पंहिंजे प्यार सां झले बीठा आहियो। हिन सेंटर जो फाउंडेशन असांजे प्यारे दादा पंहिंजे तपस्या सां, पंहिंजे भक्तीअ सां, पंहिंजे लगन सां ही सेंटर खोलियो, ऐं तव्हां सभु उत्साह सां हिन सेंटर खे हलाईंदा हलिजो। शल हिन सेंटर में राम नाम जा मेला वधीक लॻंदा रहनि, ऐं अव्हां सभिनि ते शल प्यारे दादा जी वधीक आसीस चुमकंदी रहे। दादा